अमोलक हीरा तुम नाहि गवाओ रे। अमोलक हीरा तुम नाहि गवाओ रे। यह जन्म अमोलक हीरा तुम नाहि गवाओ रे। अमोलक हीरा
साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। परम आदरणीय सदगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। सही सिधी ॻाल्हि साईं जन हिकिड़ी सिधो नमूने कंहिंखे चइजे, फेर फंद न विच में न, भई डायरेक्ट ॻाल्हि चइजे। ही मनुष्य जन्म मिलियो आहे, हिनखे अजायो न विञायो। यह मनुष्य जन्म अमोलक हीरा तुम नाहे गवाओ रहे, हिनखे अजायो न विञायो। मनुष्य जो जन्म अजायो कीअं वेंदो आहे ऐं सजायो कीअं वेंदो आहे, इहा हिकिड़ी सही सिधी ॻाल्हि आहे। जेकर माण्हू सुठा कर्म करे त सजायो, खोटा कर्म करे त अजायो। परमात्मा जो भजन करे त सजायो ऐं उन खां सवाइ छा बि करे त अजायो। इहा ॻाल्हि वरी चवणु ॾुखी आहे, करणु तमामु ॾुखी आहे। मनुष्य जन्म मिलियो ई आहे, मनुष्य चोलो ख़ासि हर जे मिलण लाइ तोखे मिलियो। हिन में हिकिड़ो ख़ासि कमु करिणो आहे जो भई परमात्मा जो माण्हू भजन करे या परमात्मा सां मेल करे, इन लाइ मनुष्य जन्म मिलियो आहे। ॿिया कम कहिड़ा बि हुजनि, भले कजनि या न कजनि, इन सां वास्तो न आहे। जीअं हितां कंहिंखे बड़ौदे खां मोकिलियूं बम्बईअ में, सम्झो कपिड़े जो वापारी आहे, चयोसि त कपिड़े जो माल वठी अचु जेको उनखे खपंदो हुजे। इलेक्ट्रॉनिक वारो आहे त भई इलेक्ट्रॉनिक वठी अचु। हाणे बम्बई वञी करे इलेक्ट्रॉनिक वठी अचे, पोइ घुमी अचे या न घुमी अचे, कंहिंसां मिली अचे या न मिली अचे, माल वठी अचे, ॿियो कमु करे या न करे, इन ॻाल्हि सां केर बि ॿधल न आहे ऐं उन ते केरु मयार ॾींदो न। हिकिड़ो भाई वेंदो बम्बईअ में, उनजा माइट बि रहंदा, चई यार अची ईंदो बम्बई मिली कोन थो वञी, चई ॾिस मां पंहिंजे कम सां ईंदो आहियां, कमु करे वरी हली ईंदो आहियां, केॾां वेंदो कोन आहियां। कंहिं बि मयार उनखे ॾिनी न, पर मिटनि माइटनि सां मिली अचे, बम्बई घुमी अचे, उते जिते भई ॾिसण जूं जायूं आहिनि उहे घुमी अचे, रांदि रूंद करे अचे, चौपाटी घुमी अचे, उते जेके मैदान छाजे वास्ते आहिनि भई उहो माना घुमी फिरी अचे, मौज करे अचे, पंहिंजो खाई पी अचे, होटलूं वोटलूं घुमी अचे, समुंड बमुंड घुमी अचे, पर जेको इलेक्ट्रॉनिक वठिणो त 100 न वठी अचे, जेको कपिड़ो वठी अचिणो त 100 न वठी अचे। उनखे हर को मयार ॾींदो की न ॾींदो? यार तोखे मोकिलियोसीं छो? इन लाइ मोकिलियोसीं त तूं हीउ कमु फलाणो बम्बई में वञी करे अचु, भई फलाणी हीअ ॻाल्हि करे अचु। जे उहा न करे त पोइ उहा सुठी ॻाल्हि न आहे। घर में ई हूंदो आहे, कंहिंखे चइबो आहे वञी फलाणी शइ खणी अचु परियां, हाणे उते वञी रस्ते में कंहिंसां ॻाल्हाइण ॿोलाइण थी वञेसि या किथे, उहा शइ न खणी अचे, वरी अचे, हाणे तोखे मोकिलियोसीं छो? अड़े साईं उहा त ॻाल्हि मूंखे विसरी, हींअर वञी खणी थो अचां। जंहिं कम जे वास्ते असांखे परमात्मा ई मनुष्य जन्म ॾिनो आहे, उहो हिकिड़ो ई कमु आहे, भॻवान जो भॼन। उनखां सवाइ ॿियो कोई बि कमु न, ॿिया कम सभु उन सां जुड़तू आहिनि। करे त करे, न करे त न करे, केरु पढ़े त पढ़े, न पढ़े त न पढ़े, दुनिया में वहिंवार करे त करे, न करे त न करे। हिकिड़ो जड़ भरत ऋषि थियो आहे, प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। उहो जड़ भरत ऋषि छा कंदो हो? उनखे पहिरीं ख़बर हुई, 3 जनम पहिरीं हुन हिकिड़ो ऋषि जो सांग होसि, उन जनम में हिकिड़ी हरणी आयसि, उनखे यादि रहिजी वई त हिन हरणीअ खे मूं दया कई, उनखे पालियो, पर उहा गुम थी वई, त उनजी यादि मूंखां लथी कोन। ऐं भॻवान जे भॼन में उहो हरणीअ जी यादि ईंदी त अंत काल में मूंखे उहा हरणी यादि आई। एक मृग के कारणे भरत धरी 3 देह, चवंदा त 3 जनम उनखे वरी हरणीअ जा मिलिया, पर 3 जनम में यादि हुअसि त मां हरणी न आहियां, संत आहियां, पर हरणीअ जे करे हरणी थियो आहियां, मूंखे हीअ मिली आहे। 4थों जनम उनखे मिलियो जॾहिं संत जो, त जड़ थी वेही रहियो,
जड़ थी वही रहियो, माना जीअं भई अणॼाण आहे, घर में कमकार कोन कंदो, पोइ वरी भाभी ठहे ई न उन सां। छोकिरो आहे त सही, पंहिंजे मर्दनि जा कन भरे, ही कहिड़े कम जो आहे, सॼो ॾींहुं रोटी खाई त वेठो आहे, सुम्हियो पियो आहे, कुझु कमु करे कोन थो। चई ठीकु आहे, चई पर सॼो ॾींहुं घर छा थो वरी करे, वठी वेंदोसि न पाण सां कम ते, कम ते कमु न करे। पोइ हिकिड़े ॾींहुं खेत ते वठी वियसि, चई हीअं कर, हिते हीअ खॾ खोट, खॾ खोट कन जेतिरी, हुन 8-10 खॾूं खोटे छॾियूं, कन जी माप करे वरी वेही रहियो। भाउरनि जे लेखे वया खोटींदो खॾ सारी, अची भई खॾ किथे खोटी अथई? चई मां 20 खॾूं खोटे छॾियूं आहिनि, तव्हां हिकु चयो मां 20 खोटियूं आहिनि, कन जेतिरी अची ॾेखारींदी आहे। हाणे तोखे चयोसीं कन जेतिरी, चई ॾिसो कन जेतिरी आहे न। हुननि छा चयसि कन जेतिरी, माना भई पट खां वठी कन ताईं खॾो हुजे, जंहिंमें माण्हू मापी वञे अंदरि बीहे त कन जेतिरो थी वञे, 5 फुट खॾो खोटजा, ऐं हुन वरी 5-5 इंच खॾो खोटे रखी छॾियो, फुट न खोटी, 5 इंच खॾो खोटे सभु रखी छॾी। हाणे तोखे हीअं चयोसीं हाणे सुभाणे छॾ नाली खोटजा, ठीकु आहे, इहा नाली, नाली जा हिकु ई जॻह ते खोटींदो, इहो खॾ करे छॾीसि, हीअ वठि, चई नाली खोटी, हीअ खोटबी नाली। चई तूं निकिरी वञी घर मां, घर में वञी निकिरी पंहिंजे वञी मौज में रहंदो। पोइ उन जी कथाऊं वरी खोड़ महाभारत में, श्रीमद भागवत में, अलॻि अलॻि जॻहियुनि ते भागवत में लिखियल आहिनि, ॿियनि पुराणनि में बि लिखियल आहिनि। पर हुन वहिंवार जेको आहे पंहिंजो सही न कई, वहिंवार खां पासीरो थियो। कबीर साहिब हिकिड़ी ॻाल्हि लिखी आहे, जान बूझ जड़ हो रहे, ॼाणी वाणी करे, ॼाणी करे बि अणॼाण थी रहे, भई मूंखे ॻाल्हि ईंदी न आहे, चुप करे वेही रहे, भई मूंखे ॼाण ई कान्हे, ख़बर ई कान्हे। बल तज निर्बल होय, पंहिंजो बल ताक़त छॾे ऐं कमज़ोर थी वियो, यार पाण खां त कुझु न थी सघे। कह कबीर तिस दास का पला न पकड़े कोई, हाणे अहिड़े माण्हू जो केरु पलो पकड़ंदो? यमराज बि चवंदो वञी ठीकु आहे, पर भई हिकिड़ो कमु करे, भॻवान जो भॼन न करे त इहा वरी अजाई ॻाल्हि थी वञे। जीवन में माण्हू कुझु करे त लख महिरबानियूं, न करे त 2 लख महिरबानियूं, माना सचाई सां थो चवां। सुठी ॻाल्हि आहे भले कुझु न करे, पर हिकिड़ो कमु करे। कहिड़ो कमु करे? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण कुछ करे तो करे। महात्माओं ने साफ अखर लिखे, आत्म का जह ध्यान धरा सो और का ध्यान धरे न धरे। बियो कोई कम करे तो करे, न करे तो न करे, उन जी काई ज़रूरत कान्हे। छो जो मिसाल इन्हनि कंहिंजे घर में पारसमणी या चिंतामणी आहे। पारसमणी छा थींदी आहे? हिकिड़ी मणी थींदी आहे, उन जी पूॼा करे
कंहिं बि लोह खां टच कयोसि त उहो सोन थी वञे। पारस पत्थर या मणी, मणी ऐं पत्थर स्टोन ई चइबो आहे, भई लॻभॻि अलॻि ज़्यादा अलॻि शइ कान्हे। ॿियो वरी चिंतामणी थींदी आहे। चिंतामणी छा थींदी आहे? पूॼा करे ऐं उनखे जेकी हथ जोड़े चओसि भई हीअं थी वञे, भई सोन थी वञे त सोन थी वञे, वरी जेकी चओसि भई पितल थी वञे, हीरो थी वञे, साॻी या मणी थी वञे, माना जहिड़ो उनखे चइबो उहो सभु थींदो वेंदो। ऐं लोह मां न, कंहिं मां बि काठ हुजे, ठिकर हुजे, पथर हुजे, भितर हुजे, बाबा हीउ जेको आहे न सोन थी वञे त सोन थी वञे, या जॾहिं मणियो थी वञे त मणियो थी वञे, हीरो त हीरो थी वञे, जेकी चए। चिंतामणी आहे, जेको चिंतन कयो। वरी मुंहिंजे अॻियां भोजन अची वञे, जीअं कल्पतरू जे हेठां थींदो आहे न, माण्हू जे पाणीअ जो गिलास त पाणीअ जो गिलास अची वञे, आराम करणो पर सेज ठही अची वञे, जीअं कामधेन गऊ आहे। त इहे शयूं जंहिंजे वटि हुजनि उनखे ॿिए कंहिं पदार्थ जी घुर्ज न पवंदी आहे। जीअं वशिष्ठ मुनीअ जो मिसाल सभिनी खे ख़बर आहे, ॿुधल आहे। हिकिड़े ॾींहुं विश्वामित्र ऋषि, पर ऋषि कोन हो, राजा हो, महाराज विश्वामित्र, पहिरीं पहिरीं राजा हो। किथे चढ़ाई करण वियो, मोटियो पिए त ॾिठईं त गुरु वशिष्ठ जी कुटिया आहे रस्ते में। अयोध्या जे पासे खां लंघां थो, संतनि जो दर्शन कंदो वञा, मन में भावना हुअसि, श्रद्धा हुअसि, विश्वास हुअसि, अची करे पेरे पियो संतनि खे। गुरु वशिष्ठ हेॾी महिल आयो वई, शाम जे टाइम में आयो वई, 7 थिया आहिनि, 7:30 थिया आहिनि, हेॾी महिल आयो वई। चई साईं तव्हां लंघियुसि पे, फलाणे हंधि चढ़ाई करे सेना गॾु आहे, हितां लंघां पियो त मुंहिंजो तव्हांजी कुटिया जे पासे में आयो, मन में आयो त तव्हांजो थोरो फेरो थींदो, पर तव्हांजो दर्शन कयां, तव्हांजो दर्शन करे ॾाढो आनंद थियो। चई बाबा आयो वई संतनि वटि, ईअं ख़ाली न वञे, थोरो भंडारो, थोरो प्रसाद कणो खा, भले कुणको खाई वञ, ईअं न वञिजांइ। चई साईं सेना गॾु आहे, 10,000 माण्हू गॾु आहिनि, घणा? सभिनी खे पंहिंजो खाधो आहे, पाण ई ठाहींदा आहिनि, पाण मुंहिंजे लाइ बि ठाही खणींदा। तव्हां आसीसा कयो, आसीसा तव्हांजी घणी आहे, भोजन जे लाइ तव्हां न चओ, कोई तकलीफ़ तव्हां न कयो। चई न बाबा, संतनि जे दर ते ख़ाली न वेंदे, अञा साईं टेऊंराम ख़बर थी थिए, हितां ख़ाली वेंदे, बुखियो वेंदे त बुखियो ई रहंदे, खाई वेंदे त ढाओ रहंदे, ईअं चवंदा। जंहिंखे वरी ख़बर हुजे, चई बाबा हितां तूं खाई वञे, ईअं न वेंदे। तकलीफ़ छो था कयो, हेतिरनि माण्हुनि जो भोजन केरु ठाहींदो, केरु बंदोबस्तु, तव्हां छॾे ॾियो, हर को अॻे सेना में सभिनी खे ॾेई छॾंदा, भाड़ो भुतो ॿई ॾींदा आहियूं, सभिनी खे अनाज बि अथनि, साधन बि अथनि, पाण सां गॾु हलंदा आहिनि, पाण ई गॾिजी खाईंदा आहिनि, रसोईया बसोईया अथनि, पाण ई कंदा, तव्हां तकलीफ़ न कयो। चई चइमई न, संतनि जे दर ते आयो वई, मन खाई वेंदे, ठीकु आहे, हा त जीअं हुकुम कयो, पोइ भले जेॾी महिल चओ। चई ख़ाली वञो, साम्हूं नदी वहे पई, इन मां हथ मुंहुं धोई अची करे पंगत लॻायो। चई भोजन, चई मुंहिंजी जवाबदारी, तुंहिंजी जवाबदारी, खाराइणु मूंखे आहे न, तोखे खाराइणो आहे। चई ठीकु आहे। उहो विया त नदीअ ते विया, 10,000 माण्हू, घणी देरि लॻे? नदीअ ते विया 10,000 माण्हू सनानु करे, घणा कलाक लॻनि? 10 मिंट में त वापसि अची विया, छो जो नदी त वॾी हुई न यकी, पोइ हितां को हितां हर को पंहिंजे जॻह लाइन लॻाए वेहंदा हुया, वेहंदा चई बाबा टपड़ियूं, ओॾी महिल आया त सभिनी लाइ आसन विछायो पियो, थोरी ऊंद हुई त रोशनी लॻी पई हुई, सभई वेठा त सभिनी खे मिंट में थालियूं अॻियां अची वयूं। कीअं आयूं भाई ख़बर अथव? हाँ, कामधेनु गऊ कोन हुई, कामधेनु गऊ जी धीअ हुई नंदनी, उहा हुई गऊ माता हुई, सभु कुझु करे ॾींदी हुई, सभिनी जॻह थालियूं लॻी वयूं ऐं सभिनी खे भोजन मिलियो। कंहिंखे पुलाव पियो वणे, कंहिंखे खिचड़ी पई वणे, कंहिंखे चांवर पिया वणनि, कंहिंखे बिरयानी पई वणे, कंहिंखे भत पियो वणे, कंहिंखे फुल्को पियो वणे, कंहिंखे परांठो पियो वणे, कहिड़ो बि परांठो खा, कंहिंखे पूरी पई वणे,
वरी भाॼी कंहिंखे कहिड़ी वणे, कंहिंखे सभिनी लाइ अलॻि अलॻि जहिड़ी भाॼी जंहिंखे वणे। कंहिंखे साई भाॼी वणंदी त साई भाॼी, कंहिंखे दाल वणंदी त दाल, कंहिंखे आलू वणंदा त आलू, कंहिंखे भिंडियूं वणंदियूं त भिंडियूं। यार मौसम त आहे कोन, भिंडियूं किथां आयूं बिना मौसम जे। वरी कंहिंखे मिठाई वणंदी हुई, जहिड़ी जहिड़ी मिठाई वणी, कंहिंखे रसगुल्लो पियो वणे, कंहिंखे चमचम पई वणे, कंहिंखे छा, सभिनी खां उहा मिठाई। विश्वामित्र ॾिसी हैरान थी वियो, मंत्री खे सॾु कई, ॿुधाए हीउ संत एॾो बंदोबस्तु कीअं कयो आहे, जांच त कर, किथे दूंहों कोन ॾिठोसीं, किथे बाहि कोन ॿरी, कोई बासण कोन खुड़किया। हाणे वॼंदा आहिनि न बासण, अॼुकल्ह त बासण बि वॼंदा आहिनि त माण्हू बि, जेतिरो ॾिसो हिसाब। आख़िर साईं हुन जांच कई, चई साईं हिन संत वटि हिकिड़ी गांइ आहे, हुन गांइ जी सॼी कमाल आहे, जेको घुरो ही 10,000 छा 10 लख हुजनि, फटाफट पंगत लॻी वेंदी, रोशनी थी वेंदी, सभु थी वेंदो, बासण वारी मलण जी ज़रूरत कोन्हे, सभु गुम थी हली, कुझु बि करण जी ज़रूरत न पई, सभिनी खाई बि वरितो भोजन। यार इहा पाण खे सुठी न, किथे यार लड़ाई वड़ाई में हलूं था। ठीकु आहे, चिंता न कर। आया संत वटि, मंत्री खां चई साईं संत भई राजा साहिब रोटी खाधी आहे, अचे मिलण तव्हांखां। राजा जी इच्छा आहे भई तव्हां भोजन खारायो आहे त राजा खे या संतन खे या कंहिंखे खाराइबो आहे न, न्याणीअ खे त ख़ाली खाराइबो न आहे, मथां वरी कुझु ॾखणा ॾियणी पवंदी आहे, त राजा खे कुझु ही छा खपेसि राजा खे। चए थो या गांइ आहे न, भेटा में ॾेई छॾियो, लॾ बि लॾाणी बि ॾे, ईअं थींदो आहे करी। ख़ैर आयो, राजा बि मथो टेकियो, चई साईं तव्हां मूंखे भोजन मूं खाधो प्रेम सां, हाणे ॾखणा में इहा गांइ मूंखे ॾियो, मां तव्हांखां घुरी करे वठां थो। चई न बाबा, इहा गांइ मूंखे खपे, न आहे ॾियणी, ॿियो जेकी खपई घुर, पर इहा गांइ न आहे ॾियणी। चई ॾींदा प्रेम सां तव्हां, न त ज़ोरीअ काए वेंदुमि। चई ईअं काए कीअं काए वेंदे, हाणे चई गांइ खे काए हलो, गांइ खे त अहिड़ी तूफ़ान आयो त सभु सेना परे हटी वई। गांइ आई संत वटि, चई साईं मूंखे ज़ोरीअ काए था वञनि। चई आउं संत आहियां, झेड़ो कंदुमि छा, ऐं झेड़ो न कंदुमि हिननि सां। त चई पोइ मूंखे जो ज़ोरीअ काए था वञनि। चई मूंखे घुरिजाए, चई तोखे घुरिजाए, ऐं मूंखे मारे करे पकिड़े वठी था वञनि, केरु बचाईंदो। चई आउं भला पंहिंजो बचाव पाण कयां, चई इहा तोखे मोकल अथई, पंहिंजे बचाव जी कंहिंखे बि मञे न आहे। पंहिंजो बचाव केर बि कॾहिं बि किथे बि करिणो आहे, हर कंहिंखे करिणो ई आहे, ऐं पक ई पक करिणो आहे, न करे त ॾोहो आहे। पंहिंजे पाण जो बचाव छा सां बि कयो, खाधे खां, पीते खां, उथण खां, विहण खां, बीमारीअ खां, सीमारीअ खां, रोग खां, दुश्मन खां, हर कंहिंखां पाण खे बचाइणो आहे। न बीमारीअ में मरणो आहे, बचाव करिणो आहे। कि बचाव तूं पाण भले कर। चई मूंखे मोकल आहे त हाणे तव्हां छुटाओ। सेना ऐं सेना वञी परे पई। चई यार इहो संत आहे न, तिखो अथई, हिन संत खे ई ॿधी वठी हलोसि, पोइ त गांइ काॾे वेंदी। संत वटि आयो त संत वरी संत चयो हाणे जॾहिं हुन लाइ जहिड़ो न कयो, पंहिंजे लाइ कंदुमि छा। हुनखे हिकिड़ो डंडो हो, हुनखे ब्रह्म दंड चवंदा, पंहिंजी दर ते ईअं रखी छॾी, घणेई हथियार हलाई, सभु डंडे खां टकराए। संत वटि वञण ई कोन, संत पंहिंजे अंदरि मौज में वेठो आहे, उहो डंडो ईअं रखी छॾी, डंडे सां टकराए वरी हली वञे। जेको बि हथियार हलाए, तलवार हलाए, भालो हलाए, तीर हलाए, छा बि हलाए, डंडे सां टकराए हली वञे। हीअ वरी छा आहे, संत खे त टची कुझु कोन थो थिए, असां त हलाए हलाए थकिजी पियासीं। चई ब्रह्मदंड आहे। चई हाणे हिकिड़ो कमु कर, मुंहिंजी हार थी आहे। अखर हिकिड़ो ख़राबु चई, कहिड़ो चई, दिक्षात्र बलम। छा चई, दिक्षात्र बलम। चई क्षत्रियुनि जे बल खे धिकार आहे। हेॾी ताक़त हिन ब्राह्मण हिकिड़े सां, ॿुढे ब्राह्मण सां असां सभई नथा पुॼी सघूं, ऐं मूंखे त हेतिरा हथियार ईंदा आहिनि जेको दुनिया में कंहिंखे बि न ईंदा आहिनि। पूरो हथियार कहिड़ो बि हुजे मूंखां लिकल न आहे, पर हिन ब्राह्मण सां तव्हां पुॼी कोन थो सघां। चई मूंखे हाणे ब्राह्मण थियणो आहे। पोइ हुन पंहिंजी तपस्या करे कीअं न कीअं करे वशिष्ठ खां पोइ आख़िर ब्राह्मण थियो। हाणे ब्रह्म ऋषि हुनखे चवंदा आहिनि। हाणे तंहिं वक़्त में राजा हो, पर राजा ई छॾे, सभु कुझु छॾे, भॻवान जो भॼन कई। छा कई, इहा ॻाल्हि तव्हां सभिनी खे, मूंखे बि, तव्हांखे सभिनी खे इहा करणी आहे। छा करिणो आहे, सभु कुझु छॾे
नाम जपणो आहे, भगवान जो भजन करणु कंदो त लख महिरबानियूं, सुठो तव्हांजो भलो थींदो, न त वरी भलो न थींदो। अॻो बि पिट बि गॾु हुजे, हा न, कॾहिं आधार, न त वरी कीअं जपींदा भाई नाम जपियो त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, तव्हांजो भलो थींदो, कल्याण थींदो, न त न थींदो। मां कोन थो चवां, शास्त्र जो चवण मथां भई ऐं पंहिंजी ॻाल्हि चवां ई कान। भाई तव्हां नाम न जपियो तव्हांजो उद्धार थींदो छा? न थींदो कंहिं हालत में न। भॻवानु तव्हांखे पार करण त भॼाए कढूसि, इहे कीअं पार करे वियो? नाम जपे पोइ करीसि, शर्त आहे। इन करे नाम जपींदासीं त असांजो कल्याण थींदो। बोल श्री कृष्णचंद्र भगवान की। ओम सतनाम साखी।